स्कूल में अची वई आहीं? जी बाबा। अच्छा भला धीअ तूं रोज़ रोज़ स्कूल वञे थी, रोज़ मूंखे नवां किताब वठाई थी ऐं तूं रोज़ मूंखे फीयूं भराई थी। अॼु मूंखे बि कुझु ॿ टे लफ़्ज़ पढ़ी त ॿुधाए त ॾिसां त सही मुंहिंजी धीअ स्कूल में पढ़े पई या घर जे कमनि कारनि खां लारायो वञो वियो रे? बाबा तू चवे तो त आऊं तव्हांखे पढ़ी थी ॿुधायां। हा पढ़ी कुझु ॿ टे लफ़्ज़ पढ़ी ॿुधाए मूंखे। त पोइ बाबा ॿुध मुंहिंजी ABC। अच्छा ABC? अच्छा ॿुधाए भला। ए ते अल्लाह खां तुझे बी ते बिस्मिल्लाह खां शुरू कर, सी ते चोरी न कर, डी ते दीन सीख, ई ते इल्म हासिल कर, एफ ते फर्ज अल्लाह जो पूरो कर, जी ते गुस्सा न कर, एच ते हज अदा कर, आई ते इबादत अल्लाह जी कर, जे ते जमात संगत नमाज पढ़, के ते कलमू पढ़, एल ते ला इलाहा इल्लल्लाह पढ़, एम ते मोहम्मद रसूलुल्लाह पढ़, एन ते न उम्मीद थी अल्लाह मां, ओ ते उम्र जो लिहाज कर, पी ते पर्दो करियो, क्यू ते कुरान पढ़ो, आर ते रोज़ो रखो, एस ते शुक्र करियो, टी ते तौबा करियो, यू ते उम्मीद अल्लाह में रखो, बी ते वुज़ू में रखो, डब्ल्यू ते वक्त जो कदर करियो, एक्स ते एक्स्ट्रा नफल पढ़ो, वाई ते यकीन अल्लाह में रखो, जेड ते जिक्र अल्लाह जो करियो। अरे वाह धीअ वाह ज़बरदस्त। मुंहिंजो सलाम आहे उन्हनि उस्तादनि खे जिन तव्हांजे जहिड़नि मासूम ॿारनि ते महिनत कई आहे। भला उस्तादनि जे जिन इहा तव्हां ते महिनत कई आहे उन्हनि जे शान में के ॿ टे लफ़्ज़ चई ॿुधाए भला। बाबा ये सब उस्ताद जी मेहनत है। दुनिया में रही त केतिरा रिश्ता आहिनि, उन्हनि रिश्तनि में उस्ताद जो बि हिकु रिश्तो आहे। इस्लाम में उस्ताद जो रिश्तो माउ पीउ जे बराबरि आहे। उस्ताद खां बग़ैर दुनिया में इंसान कॾहिं मंजिल नथो मारे सघे। ज़िंदगी की दरसगाह में ये जो उस्ताद होते हैं हकीकत में यही कौम के बुनियाद होते हैं। उस्ताद वो बुलाए जो को पंहिंजी खुशबू सां हिन दुनिया में इल्मु अदब ऐं दोस्ती जो पैगाम ॾिए थो। अल्लाह माउ पीउ खां पोइ असांखे असुलु ज़िंदगी जो मक़सदु उस्ताद ई सेखारीनि था। अल्लाह असां सभिनी खे उस्ताद जो अदब ऐं एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाह 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 धीअ वाह ज़बरदस्त। अच्छा भला इन सिंध वासियुनि खे को पैगाम तइलीम जे हवाले सां आउं सभिनी खे पैगाम ॾियणु थी चाहियां। पंहिंजे बच्चनि ऐं पंहिंजे नियाणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाजो। नियाणी खे पुट जे बराबरि न सम्झे, इहो समाज में ॾोह आहे। हज़रत मोहम्मद ख़ातम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त इल्मु मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ आहे। पोइ छो पिया पंहिंजी नियाणियुनि खे तालीम खां महरूम करियो। चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो, फ़र्द पढ़ियो, औरत पढ़ी, सॼो घरु पढ़ियो। पाण तॾहिं ॿियनि क़ौमनि सां बराबरी करे सघंदासीं जॾहिं इल्मु पढ़ाईंदासीं, सिंध सवारींदासीं। इल्मु पढ़ायो, सिंध सवारियो, तालीम ज़िंदाबाद। पाण पढ़ो, पंहिंजे बचनि खे पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम जे ज़ेवर सां नवाजो, इल्मु पढ़ायो, सिंध सवारियो, तइलीम ज़िंदाबाद।